बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, नए मौज़ू ग़िना सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ग़िना असांजे मुआशरे में उहा बीमारी आहे जेका तक़रीबन हर घर में आम थी चुकी आहे। ग़िना जी जेका तारीफ़ कई वई आहे, लुग़त में चवंदा आहिनि मद्दु सौत, यानी आवाज़ खे छिकणु। ऐं जेका उलमान तारीफ़ कई आहे, इस्तिलाहन तारीफ़ जंहिंखे चवंदा आहिनि सौतुन मुश्तमिलुन अला तरजीउल मुतर्रब। अहिड़ो आवाज़ खे अहिड़े अंदाज़ सां घुमाए करे छिकणु जंहिंजे ज़रिए सां नफ़्स में हिकु ख़ासि कैफ़ियत पैदा थींदी आहे, जंहिं कैफ़ियत जे ज़रिए सां इंसान में ख़ुशी या हुज़न पैदा थिए। इन ख़ासि कैफ़ियत जंहिं कैफ़ियत जे करे इंसान में अंदरि फ़रह या इंसान जे अंदरि ख़ुशी पैदा थिए या ग़म पैदा थिए, उन खे ग़िना चवंदा आहिनि। ऐं इहो ग़िना शरीयत में हराम आहे। ख़िसाल में इमाम सादिक़ अलैहिस्सलाम खां रिवायत आहे, इमाम अलैहिस्सलाम कुझु अशख़ास खे मलऊन चयो आहे, जंहिंमां इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था अल मुनजमु मलऊनुन वल काहिनु मलऊनुन व साहिरु मलऊनुन वल मुग़नियतु मलऊनतुन। इमाम फरमाइनि था जेके यानी मुनजिम जेके इल्म नुजूम वारा शख़्स आहिनि उन्हनि ते इमाम लानत कई आहे। काहिन जेके यहूदियुनि में हूंदा हुआ, जेके अवाम खे गुमराह कंदा हुआ, उन्हनि ते इमाम लानत कई आहे। साहिर जादूगर ते इमाम लानत कई आहे। ऐं गानो ॻाइण वारे ते इमाम लानत कई आहे। हाणे इन गाने मां मुराद लाज़मी न आहे जो गानो जेको आहे दुनियावी अशार में गिना हुजे, बल्कि इहो गिना अगरि इन ई कैफ़ियत सां क़ुरान शरीफ़ पढ़ियो वञे, उन खे बि गिना चयो थो। जेका कैफ़ियत सिर्फ़ु कैफ़ियत जे ज़रिए सां उहा कैफ़ियत यानी हुज़न या ख़ुशी महसूसु थिए, उहा गिना आहे। चाहे उहे अशार जेके असांजे मुआशरे में यानी असांजा ज़ाकिरीन इकराम पढ़ंदा आहिनि, अगरि उन्हनि अशार खे असां इन अंदाज़ सां भेटींदासीं त उन्हनि जे पढ़ण जे अंदाज़ सां आया, सवाल इहो थिए जेका फ़रहत आहे उहा उन्हनि जे पढ़ण जे अंदाज़ सां थी थिए या हुज़न जेको उन्हनि जे मसाइब में जेको हुज़न थो अचे अगरि आया उन जे पढ़ण जे अंदाज़ मां थो थिए या उन्हनि अल्फाज़ मां थिए थो। इहा शइ वाज़िह आहे त अगरि इहा कैफ़ियत उन धुन से जे ज़रिए सां हासिलु थिए त इहा गिना में शामिल आहे। अगरि इहा कैफ़ियत हुज़न जी या ख़ुशी जी कैफ़ियत अल्फाज़ जे ज़रिए सां, धुन सां उनजो को बि असरु कोन्हे, उनखे अगरि नसर में पढ़ियो वञे, उनखे यानी आम अंदाज़ में पढ़ियो वञे, तॾहिं बि उन्हनि अल्फाज़ में उहा तासीर आहे, उन में उहा शइ आहे। ऐं उन खां पोइ कंहिं सुर में पढ़ियो वञे ऐं उहा मुतरब सुर उनजो मुतरब न हुजे, ख़ुदि सुर मां उहा शइ यानी उहा कैफ़ियत हासिलु न थिए त उहो गिना न आहे। गिना यानी बेइनवाने ख़ुदि उन आवाज़ जे छिकण खे जॾहिं उहा आवाज़ जी छिक खे ॿुधिजे उन ई मां कैफ़ियत हासिलु थिए, इहो गिना आहे। इन गिना वारे खे इमाम चवंदा इहो मलऊन आहे। या इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां ॿी हिकिड़ी जॻह ते आहे, इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था ला तदख़ुल बुयूतन अल्लाहु मुअर्ज़िन अन अहलिहा। तव्हां उन्हनि घरनि में दाख़िल न थियो जंहिंजे अहल खां ख़ुदा मुंहुं मोड़े छॾे। साहिल सवाल कयो, मौला उहे कहिड़ा घर आहिनि जंहिंजे अहल खां ख़ुदा मुंहुं मोड़ियो आहे? इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था अल ग़िनाउ मजलसुन ला यंज़ुरु इला अहलिही ला यंज़ुरु अल्लाहु इला अहलिही। ग़िना जी मजलिस उहा मजलिस आहे जंहिंजे अहल जी तरफ़ ख़ुदा नथो ॾिसे। ख़ुदा जो न ॾिसण मां मुराद इहो आहे त ख़ुदा जूं रहमतूं उन घर ते नाज़िल नथियूं थियनि, ख़ुदा जा लुत्फ़ उन ई ते नाज़िल नथा थियनि। बाक़ी इंशाअल्लाह असां अॻे नए मौज़ू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ख़ुदावंद आलम जी बारगाह में दुआ आहे त असांखे इन ग़िना जहिड़ी मुसीबत खां महफ़ूज़ फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।